12 लख के बदले में 1 करोड़ एकड़ का वधीक सॼो सिंध ही खत्म थी वेंदो हली। पोइ तव्हां ईअं कयो सॼी सिंध में जेके असां टेल वारा डिस्ट्रिक्ट सभिनी खे ॿोड़े समुंड में उछलाए छॾियो, न का हूंदासीं न को पाणी जी ज़रूरत हूंदी। असां फेडरेशन जी था ॻाल्हि कयूं, चारई सूबनि जी रज़ामंदी सां ॻाल्हि करियो। तव्हां पंहिंजी असांजी जेकी हरिया जेके आबाद ज़मीनूं गैराबाद करे तव्हां गैराबाद खे आबाद कीअं था करणु चाहियो। मूं अॻु में बि 1.5 महीनो पहिरीं असांजे निसार खोड़ो साहिबु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सदर आहे, रेज़ोल्यूशन इरसा जे बारे में पेश कयो, जेकी चेंजिंग करणु चाहिनि था त उनखे ना करणु घुरिजे। उन ते बि मूं स्पीच कई 1.5 महीनो पहिरियां, सोशल मीडिया ते बि मुंहिंजी स्पीच हली पई। उते मुंहिंजी ॻाल्हि कई त जी तव्हां चोलिस्तान चओ था असां बंजर ज़मीनूं आबाद करियूं, हे त थर में बि असांजी लखें एकड़ ज़मीनूं ऐं असांजी कोस्तान हुजे दादू ॾिसो, तव्हां जेको सो लाड़काने खां मथे कोस्तानी पट्टी ॾिसो, उते बि घणी करोड़े एकड़ ज़मीन हूंदी थर जी, जेकी उहे असां बरसातुनि ते आबाद कंदा आहियूं। तव्हां बरसातुनि वारी ज़मीन खे लाइनिंग करे ऐं जेकियूं आबाद ज़मीनूं कीअं था तव्हां ख़तमु करणु चाहियो। ऐं तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां रिक्वेस्ट थो कयां प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान शहबाज शरीफ़ साहिब खे त महिरबानी खुदा रहा तव्हां प्राइम मिनिस्टर सॼे पाकिस्तान जा आहियो, सिर्फ़ु पंजाब जा न आहियो, तव्हां सभिनी सूबनि जा प्राइम मिनिस्टर आहियो। तव्हां इहे चीज़ूं ना कयो। असांजा सिंध जा जेके ॿाहिरि एतिजाज पिया कनि असां बि उन्हनि सां गॾु आहियूं। ईअं न आहे, हीउ सिर्फ़ु सिंध जो मसइलो न आहे, हीउ पंजाब जो मसइलो आहे, हीउ KPK जो मसइलो आहे, हीउ बलूचिस्तान जो बि मसइलो आहे, हीउ चारनि सूबनि जो पाकिस्तान जी फेडरेशन जो मसइलो आहे। असां ख़ुदा न ख़ासा हिन ॻाल्हि में न आहियूं त ख़ुदा न ख़ासा को मुल्क लाइ हुजे।